मुख्तसर तारीफ हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी विलादत 5 शअबान 4 हिजरी ते मदीना मुनव्वरा में थी। संदस जो नालो नबी करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन ऐं शब्बीर रखियो। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी कुनियत अबू अब्दुल्ला ऐं लक़ब सिब्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾोहिटा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुल तस्हील आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंधन जे कन में आज़ान ॾिनी। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु निहायत सखी ऐं नेक ख़सलत हुआ। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु कई हज पैदल कया। हज़रत सैयदना मुसअब रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु मदीने पाक खां पैदल 25 हज कया। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजे वालिद माजिद अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु खां इल्म दीन जो बेशुमार खजानो मानियो। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे इल्म खां भरपूर गुफ्तगू अहिड़ी दिलकश हूंदी हुई जो माण्हुनि जी इहा ख्वाहिश हूंदी हुई त पान रज़ियल्लाहु अन्हु ख़ामोश न वेहनि बल्कि इल्म ऐं हिकमत जा खजाना लुटाईंदा ई रहनि। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे नाना जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वालिद मोहतरम वालिदा ऐं मोहतरमा अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फारूक आज़म अलैहि रिज़वान का हदीस सगोरियूं ॿुधियूं ऐं रिवायत कयूं। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जो मुस्तक़बिल इल्मी हल्को मस्जिद नबी में लॻंदो हो, जंहिंमें पाण रज़ियल्लाहु अन्हु माण्हुनि खे फ़िक़ही मसइलनि खां आगाह कंदा हुआ। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत 10 मुहर्रम हराम 61 हिजरी जो मैदान करबला में थी।